खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ठारू शाह मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। महमद हसन सूमरो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह खानज़ादा पाड़े में बिजलीअ जे सर्कट मां घर खे बाहि लॻी वई। 2 मासूम जारियूं नींगरियूं सड़ी फौत थी वयूं। घर में कोराम मची वियो। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर खां हिकु दफ़ो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं त ठारू शाह खानज़ादा पाड़े में बिजलीअ जे सर्कट मां घर खे बाहि लॻी वई। 2 मासूम जारियूं नींगरियूं सड़ी फौत थी वयूं आहिनि। ठारू शाह जे खानज़ादा मोहल्ले में पौरत नौजवान वलीद खानज़ादा जे घर में बिजलीअ जे सर्कट मां बाहि लॻी वई। पौरत जूं 2 मासूम 2.5 साला जारियूं नींगरियूं शाज़िया ऐं मिना वलीद खानज़ादा सड़ी फौत थी वयूं आहिनि। पौरत वलीद खानज़ादा चयो त मुंहिंजूं मासूम न्याणियूं घर जे कमरे में सुतियूं पयूं हुयूं ऐं घरवारी कमरे खां ॿाहिरि रधु पचा करे रही हुई त बिजलीअ जे सर्कट मां घर खे ओचितो बाहि वकोड़े वई ऐं मुंहिंजूं 2 मासूम नींगरियूं बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वयूं। जॾहिं त अहिड़ी ख़बर ॿुधंदे मासूम नींगरीअ जी अमर खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि। घर में कोराम मतल आहे। इलाइक़े में सोग जी लहर छंहिंजी वई आहे।